ये भी आपको बता दूं, मार्च के महीने में आर्मी चीफ को उनकी मुद्दत मुलाजमत में गैर मुहिना मुद्दत की तोसी की पेशकश भी की गई, मेरे सामने की गई। ये बहुत पुरकशिश पेशकश थी, लेकिन उन्होंने इसको भी ठुकरा दिया, इसलिए कि उन्होंने जो बुनियादी फैसला किया था कि इदारे को मुतनाज़ा रोल से हटा के आईनी रोल पे लाना। इसमें दो राय नहीं है कि आप किसी को मीर जाफर कहें, मीर सादक कहें, आपके पास कोई शवाहिद ना हो तो ज़ाहिर बात है इसकी जितनी भी मजम्मत की जाए ये कम है। ये मीर जाफर कहना, मीर सादक कहना, गद्दार कहना, न्यूट्रल कहना, जानवर कहना, ये इसलिए है कि उन्होंने, उनके अदारे ने गैर आईनी गैर कानूनी काम करने से इनकार कर दिया। न्यूट्रल ऐं जानवर उन लाइ न पियो चयो वञे त असां का गद्दारी कई आहे, पर इहो सभु कुझु उन लाइ चयो पियो वञे त असां गैर कानूनी कम खां इनकार कयो। गैर कानूनी कम खां इनकार फर्द वाहिद या रुगो आर्मी चीफ न पर सॼे इदारे जो फ़ैसिलो हो। जेकॾहिं तव्हांजी नज़र में सिपह सालार गद्दार आहे त पोइ खेसि मुलाज़मत जे मुद्दे में वाद छो पियो ॾियणु चाही। जेकॾहिं तव्हांजो सिपह सालार गद्दार आहे त अॼु बि लिकी साणसि छो था मिलो। बेइतमादी रिथ नाकाम बणाइण लाइ अॻूणी हुकूमत आर्मी चीफ खे अणॼायल मुद्दे ताईं वाद जी आछ कई। उनमें का बि ॿी राय न आहे त मीर जाफर ऐं मीर सादिक जा लक़ब ॾियण जी जेतिरी मुज़म्मत कजे उहा घटि आहे। DGISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम जी DGISPR सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। का आइन अपने शहरियों को बुनियादी हकूक़ की गारंटी देते हैं और उन हकूक़ में एक हक एहतजाज करने का भी। लिहाजा हमें किसी के लॉन्ग मार्च से, धरने से, एहतजाज से कोई इख्तलाफ नहीं करना चाहिए। और आपको मालूम है गवर्नमेंट के पास सुप्रीम कोर्ट ने इख्तियार दिया है कि वो सलामती की सूरत हाल, लॉ एंड ऑर्डर की सूरत हाल को काबू करने के लिए जो भी उनके पास वसाइल हैं वो गुरुए खारिज। जो आर्मी चीफ साहब ने कहा वो बात बिल्कुल ठीक है कि वो किसी को ये इजाज़त नहीं देंगे कि पाकिस्तान में सियासी या इक़्तिसादी अदम इस्तेकाम है। पाकिस्तान के तमाम लोगों का, हर शहरी का, हर जमात का बिला तफरीक हमारे पे मसावी हक है। DGISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम चयो आहे त मुल्क जो आइन एहतजाज करण जो हक़ ॾिए थो। असांखे कंहिंजे एहतजाज या लॉन्ग मार्च या धरणे ते एतिराज़ न आहे। जॾहिं घणा माण्हू गॾु थियनि त ख़तरो हूंदो आहे। मुंहिंजे इदारे ऐं एजेंसीअ जो कंहिं सां बि अना जो मसइलो न आहे। जॾहिं तव्हां नफ़रत ऐं विरहाइण जी सियासत करियो था त उन सां मुल्क में अदम इस्तेकाम पैदा थिए थो। पाकिस्तान नफ़रत जे करे ॿिया टुकड़ा थियो। झूठ इतनी आसानी, रवानी और फरावानी से बोला जाए एक साइड से कि मुल्क में फितना और फसाद का खतरा हो, तो सच की लंबी खामोशी भी ठीक नहीं है। इसमें मैं कोशिश करूंगा बिला जरूरत सच न बोलूं। कौम ने मेरे मनसब में मुझ पे ये बोझ डाला है कि मैं इन राजों को जो मेरे पास हैं, इन अमानतों को अपने सीने में लेके कब्र में चला जाऊं। लेकिन जहां जरूरत समझी मैं वो राज आपके सामने जरूर रखूंगा कि शहीद अरशद शरीफ की जिंदगी को पाकिस्तान में कोई खतरा नहीं। हुकूमत ने एक टीम बनाई है जो तहकीकात करने कीनिया जाएगी। हुकूमत ने जुडिशल कमीशन भी बनाया और मैंने दानिस्ता तौर पर ISI के जो मेंबरान थे इन दोनों फोरम से निकाल ली ताकि कौम के सामने गैर जानिबदार 100% शफाफ तहकीकात। हिन साल मार्च खां असां ते वॾो प्रेशर हो। असां पाण फ़ैसिलो कयो त पाण खे आईनी किरदार ताईं महदूद रखणो आहे। जनरल बाजवा मुल्क ऐं इदारे जे हक़ में फ़ैसिलो कयो। ISI सरबराह जो चवणु आहे त हू पंहिंजी ज़ात न पर इदारे जे लाइ मीडिया जे साम्हूं आयो आहे। कूड़ सां फितने ऐं फसाद जो ख़तरो हुजे त सच खे चुप रहणु न घुरिजे। अरशद शरीफ खे पाकिस्तान में के बि ख़तरा न हुआ। हू इदारे जे आफ़ीसरनि सां राब्ते में हूंदो हो। ISI ने बड़े वाजे और प्रोफेशनल अंदाज में नेशनल सिक्योरिटी कमेटी को बता दिया था कि हुकूमत के खिलाफ किसी भी किस्म की साजिश के कोई शवाहिद नहीं मिले। यहाँ तक कहा गया कि साइफर को छुपाया गया।
तो फिर सवाल ये है कि फॉरेन ऑफिस जो साइफर प्रोसेस कर रहा था, क्या उसने उसे छुपाया? और जो उस वक्त साइफर को हैंडल करने के जिम्मेदार थे, उनके खिलाफ फिर क्या एक्शन लिया गया? और अगर नहीं लिया गया कोई एक्शन उनके खिलाफ, तो क्यों नहीं लिया? और उनके नाम क्यों नहीं लिए जाते? ज़हन साजी के जरिए कौम और अफवाज पाकिस्तान में सिपाह और लीडरशिप में नफरत पैदा करने की मजमूम कोशिश की गई। पाकिस्तान और पाकिस्तान के इदारों को दुनिया भर में बदनाम करने की कोई कसर बाकी नहीं छोड़ी। 27 मार्च ते एक जलसे में कागज़ जो टुकड़ो हवा में लहराइण असां लाइ हैरान कंदड़ हो। क़ौमी सलामती मीटिंग बाबत ग़लत ख़बर हलाई वई। साइफर में कंहिं बि क़िस्म जी का बि साज़िश या सबूत न मिलिया। हर शइ खे गद्दारी ऐं रेजिम चेंज सां ॻंढियो वियो। न्यूट्रल लफ़्ज़ खे हिकु गार बणायो वियो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ़्तिख़ार चयो आहे त अहिड़ो बयानियो इख़्तियार कयो वियो जंहिंजो हक़ीक़तुनि सां को बि वास्तो न हो। पाकिस्तानी सफ़ीर खे सियासी मक़सद लाइ इस्तेमालु कयो वियो। मनसूबा बंदी तहत पाक फ़ौज में नफ़रत पखिड़ण जी साज़िश कई वई। साज़िशी अंसरनि चाहिनि था त फ़ौज खे कमज़ोर करे पाकिस्तान खे टोड़ियो वञे। असां खां ग़लतियूं थियूं हूंदियूं पर गद्दारी केर बि नथो करे सघे। माज़ी जी ग़लतियुनि खे 20 सालनि खां पंहिंजे रत सां धोई रहिया आहियूं। ये इतलात भी हैं कि अरशद शरीफ साहब मुल्क छोड़कर नहीं जाना चाहते थे। अरशद शरीफ UAE से कीनिया की जानिब उस वक्त रवाना हुए जब उनका दुबई का वीज़ा एक्सपायर हुआ। तो वो कौन थे जिन्होंने उन्हें वहाँ से जाने पर मजबूर किया? अरशद शरीफ की वफात से मुंसलिक किरदार वक़ार अहमद और खुर्रम अहमद कौन? और इसके लिए हमने हुकूमत से हाईएस्ट लेवल इंक्वायरी कमीशन की इस्तदा की। इन तमाम हालात व वाक़यात में ARY के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर सलमान इकबाल साहब का जिक्र बार बार आता है। लिहाजा उन्हें पाकिस्तान वापस लाया जाना चाहिए और शामिल तफ्तीश करना चाहिए। इस शफाक मौत से कौन फ़ायदा उठा रहा है, ये देखना बहुत ज़रूरी है। हम सबको इंक्वायरी कमीशन की रिपोर्ट का इंतजार करना चाहिए। अरशद शरीफ की मौत ते हिकु कूड़ो बयान उठायो वियो। वाक़े सां लाॻापियल हक़ीक़तुनि ताईं पहुचण अणकर आहे। इदारनि ऐं आर्मी चीफ ते बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया विया। अरशद शरीफ खे मुल्क खां ॿाहिरि वञण ते कंहिं मजबूर कयो। असांजी इतला मूजिब ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर जी ख़ासि हिदायत ते थ्रेट अलर्ट जारी कयो वियो। जंहिं मां ज़ाहिर थिए थो त थ्रेट अलर्ट मख़सूस सोच तहत जारी कयो वियो। थ्रेट अलर्ट जो मक़सदु अरशद शरीफ खे मुल्क छॾण ते मजबूर करणु हो। DGISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त सलमान इकबाल शहबाज गिल जी गिरफ़्तारी खां पोइ अम्माद यूसुफ खे चयो त अरशद शरीफ खे ॿाहिरि उमाड़ियो वञे। सलमान इकबाल खे ॾे वापसि आणे जांच में शामिल कयो वञे। अरशद शरीफ जी मौत जी आला सतही जांच थियणु घुरिजे। असां सभिनी खे इंक्वायरी कमीशन जो इंतज़ारु करणु घुरिजे। अरशद शरीफ जे क़त्ल जो मामिलो ॿिनि माण्हुनि जे तरफ़ वञे थो। पहिरां इमरान ख़ान ऐं सलमान इकबाल ॾांहुं वञनि था। साम्हूं आयल समूरनि हक़ीक़तुनि जे छंड-छाण कई पई वञे। कीनिया में तकरारी फार्म हाउस जी बि रिपोर्ट ॾिनी वेंदी। इमरान ख़ान क़ौम खे विरहाइण जी साज़िश करे पियो। हू मुल्क लाइ नासूर बणिजी वियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जी प्रेस कॉन्फ्रेंस। दुफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त इमरान ख़ान समूरियूं लाइनूं क्रॉस करे चुको आहे। खेसि जेका बि ग़लतफ़हमी जल्द निकिरी वेंदी। PTI चेयरमैन जो अॼु तफ़सीली तारुफ़ करायो वियो। पीपुल्स पार्टी के चेयरमैन ऐं परॾेही मामलनि जे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां ISI सरबराह ऐं DGISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस जी आजिया। संदसि चवणु आहे त DGISI ऐं DGISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस बेमिसाल तारीख़ी हुई। मुल्क जी तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ इस्टेब्लिशमेंट जे आइनी किरदार ॾांहुं मुंतक़िली आणिजर आहे। पीपुल्स पार्टी 3 नसलुनि खां जिदोजहद करे रही आहे।
कीनिया में पुलिस की फायरिंग में माजवेल सहाफ़ी अरशद शरीफ जी इस्लामाबाद में तदफीन। फैसल मस्जिद में सहाफ़ी अरशद शरीफ जी जनाज़ नमाज अदा कई वई। जनाज़ नमाज में सहाफ़ी बरादरी समेत मुख्तलिफ पार्टियुनि जे अॻुवान जी शिरकत। वालारल कश्मीर ते भारत की गैर कानूनी कब्जे खिलाफ लाइन ऑफ कंट्रोल जे ॿिन्ही तरफ़नि समेत सॼी दुनिया में कश्मीरियुनि तरफ़ां कारो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त 27 अक्टूबर 1947 ते भारत वालारल कश्मीर में गैर कानूनी तौर ते फ़ौज मोकिली हुई। 5 अगस्त 2019 ते भारत हिक तरफ़ी कदमनि सबबि वालारल कश्मीर में सूरत हाल वधीक ख़राब थी वई। आलमी बिरादरी वालारल कश्मीर जे मसइले ते पंहिंजो किरदारु निभाए। पाकिस्तान सदाईं कश्मीरियुनि सां गॾु बीठल हूंदो, भल उन जी का बि क़ीमत अदा छो न करणी पवे। कश्मीर में रायशुमारी कश्मीरियुनि जो बुनियादी इंसानी हक़ आहे। अॼु वालारियल कश्मीर दुनिया जो सभ खां वॾो जेल ॾिसण में अचे थो। असांजूं दिलियूं वालारियल कश्मीर जे मज़लूम अवाम सां गॾु धड़कनि थियूं। वालारियल कश्मीर जी आज़ादी शहीद भुट्टो जो उहद ऐं शहीद बेनज़ीर जो मिशन हो। बदकिस्मती सां मोदी जी वालारियल कश्मीर में जारियत वक़्तु पाकिस्तान में अवाम जी चूंडियल हुकूमत न हुई। पीपल्स पार्टी जी हुकूमत हुजे हा त सदर वज़ीर आज़म परॾेही वज़ीर सुकून सां न वियनि हा। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो कश्मीर जे मौक़े ते पैगाम। परॾेही मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 27 अक्टूबर 1947 तारीख़ जो कारो ॾिहाड़ो आहे। इंसानियत शर्मंदा आहे। 75 साल पहिरीं अॼोके ॾिहाड़े ते भारत दुनिया जो बदतरीन गासिब मुल्क बणिजी साम्हूं आयो हो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि मुख़्तलिफ़ खातनि जो इजलास। वॾे वज़ीर चयो आहे त स्कीमूं मुकमल थी वञनि थियूं पर SNG मंज़ूर नथी थिए। SNA हुअण सबबि स्कीमनि जो फ़ाइदो अवाम ताईं नथो पहुचे। सिहत ऐं तालीम समेत ॿियनि खातनि जूं जीअं ई स्कीमूं पूरियूं थी वञनि त उन्हनि जी SNA बि मुकमल थियणु घुरिजे। इमरान खान मुल्क लाइ सभ खां वॾो सिक्योरिटी रिस्क करार। अरशद शरीफ जे क़त्ल खे सियासी मक़सद लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। PTI चेयरमैन बिना कंहिं सबूतनि जे मुल्क में अजीब सूरतहाल पैदा करे छॾी आहे। हू सियासी मक़सदनि लाइ कंहिं हद ताईं वञी सघे थो। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस। सैयद नासिर हुसैन शाह चयो त लॉन्ग मार्च जे पुठियां जेके मक़सद हुआ उहे ज़ाहिर थी पिया आहिनि। माण्हू इक़्तिदार हासिल करण लाइ आख़िरी हद ताईं वञण लाइ तयारु आहिनि। बोर्ड मुतासिर नीगरी सां ज्यादती कंदड़ ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॾोहो में इस्तेमालु थियल गाॾी बद कई वई आहे। DNA टेस्ट लाइ जवाबदारनि जा जुज़ा लेबॉरेटरी उमाणा विया आहिनि। जल्द रिपोर्ट अची वेंदी। DIG ॾखण इरफान बलोच कराची जे क्लिफ्टन वारे इलाइक़े में बोर्ड मुतासिर नीगरी सां इज्तिमाही ज्यादती वारे केस जी रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में जमा कराए छॾी। गुज़िरियल ॾींहुं सिंध हाई कोर्ट पारां नीगरी सां इज्तिमाही ज्यादती वारे वाक़िए जो नोटिस वरितो वियो हो। हैदराबाद जामशोरो पुल ते ट्रालर जो मोटरसाइकिल खे चकर। औरत पुट ऐं धीउ समेत अजल जो शिकार। 3 ॼणा ज़ख़्मी। हादसे में हयाती विञाईंदड़ औरत ऐं संदसि धीअ जो मर्द अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सखरवासी नौजवान के धाड़ेल अगवा करे विया। वारसनि खां 40 लख भुंग तलब। अब्दुल्ला कंबू कंदकोट जे कचे में धाड़ेलनि वटि यरगमाल आहे। धाड़ेलनि आज़ादी जे 40 लख भुंग तलब कयो आहे। रक़म न मिलण जी सूरत में मूवी खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी वई आहे। वारसनि जो बयानु।
T20 वर्ल्ड कप में ज़िम्बाब्वे जी पाकिस्तान खिलाफ बैटिंग टॉस कटी ज़िम्बाब्वे जी टीम पारां बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो वियो। क़ौमी टीम में एक तब्दीली, आसिफ अली जी जाइ ते मोहम्मद वसीम जूनियर शामिल।